जी दा नौजवान इताद ग्रुप के हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? असांजी ये राजपर कौम जेका असांजी तंज़ीम आहे हिकु जेका असांजे सरदार साहब ठाही आहे, असां उनजा मेंबर आहियूं ऐं मां त सॼी क़ौम खे चवंदुमि त इन में शामिलु थियनि। हिन में ॿियूं बिरादरियूं बि शामिलु थींदियूं। असां ॿियनि बिरादरियुनि में राब्तो कयो आहे इलाही। असांजे पहिरियां खैरपुर डिस्ट्रिक्ट खां शुरू कयो आहे। माशाल्लाह खैरपुर डिस्ट्रिक्ट में सुठो कमु हले थो पियो। यूसी वाइस ताईं कमु शुरू हले थो पियो। बाक़ी इनशाला हाणे नौशहर अफरोज़ या ॿिया ज़िला इनशाला उन्हनि में बि कंदासीं, पर सभु मिली सिली हिन में ताउन कनि, राब्तो कनि, इनशाला असांजो अगरि कोई बिरादरी या माण्हू या ॿी बिरादरी जा माण्हू अगरि तव्हां सां तावन कनि या राब्तो कनि त उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ी रिलीफ ॾींदव, उन्हनि खे तव्हां कहिड़ियूं सहूलियतूं मिलंदियूं, थोरो तव्हां वाज़े करियो। असांजो आहे सिहत, तालीम ऐं इंसाफ़, असांजो मंशूर आहे इहो। इन्हनि ॻाल्हियुनि ते असांजो पोइ केतिरनि बिरादरियुनि केतिरनि माण्हुनि तव्हां सां राब्तो कयो, उन्हनि खे छा रिलीफ मिलियो आहे? असांजो सरदार अहमद ख़ान साहब हिन महिल ठही बीठो आहे फैज़गंज में, तमामु सुठो कमु कयो आहे। उन मां शर बिरादरी ऐं असांजे अलाइन बिरादरियुनि सां राब्तो कयो आहे त असां तव्हां गॾु आहियूं। पर हाल फ़िलहाल असां राजपुर क़ौम खे तवजो ॾिनी आहे, पहिरियां हितां स्टार्ट कयूं। जीअं असां रजिस्टर कराईंदासीं पंहिंजी सियासी लेवल ते त इनशाला ॿिनि बिरादरियुनि खे गॾु खणंदासीं। राजपूत बिरादरी नौजवान जे तरफ़ां या उनजे तरफ़ां तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स पियो मिले? तमामु बहितरीनु रिस्पॉन्स थो मिले पियो। तमामु सुठा दोस्त असांखे मिलिया आहिनि हिन महिल बि माशाल्लाह। रोज़ु तक़रीबन 200-300 फॉर्म डेली असांजा भरजनि था पिया। सरदार साहब जे लाइ तव्हांजो छा मैसेज आहे? सरदार साहब माशाल्लाह असां जहिड़ो सरदार किथे न थींदो। माशाल्लाह जीअं असांखे ॿाहिरां वांगुरु रखंदो आहे, अहिड़ो क़ौम असां कॾहिं बि सरदार न ॾिठो आहे।